सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायो, बोली बजायो। This program is sponsored by Vasudev Khyalani Singapore, CNV Consultant, CNV Engineering Private Limited. We live in service. Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. Homes for life, real estate, Dubai. Build legacy. Vivekanand Education Society. This program is co-sponsored by Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, Kisha and Vensimal Sajrani Dubai, Sher and Meena Motwani with Family Canada, PVS Angels of Dubai, JK टेणता पेंचेपाण में सिंधियत जी पहचान। सिंधियुनि जी शख्सियत महान पूज्य संत साईं कंवर राम, तिन जा ग्रेट ग्रैंड सन यानी कि पड़पोता अमरावती जा साईं राजेश लाल जी पधारे रहा आहिनि वडोदरा वर्सिया जे संत कंवर नगर स्थित संत सतराम दास धाम में। छाता भक्ति में नज़ारो आहे दोस्तों। साईं जिन सत्संग भजन में भक्तन सा गड प्रभु नाम वठे रहा आहिनि ऐं पुरुषोत्तम हेमनानी जी, हरेश अगनानी जी तिनके सम्मानित करे रहा आहिनि। उपस्थित भक्तन में शामिल आहिनि राजू चंदानी जी, गुल मखीजानी जी, नेवांद लुल्ला, सुंदर निहलानी, हीरो कंजवानी, जीतू लालवानी, मुरली भोजवानी, लाल चावला, परमानंद निहालानी, महेश चौटानी, प्रदीप लेख राजानी, गिरधारी किशोरानी, अनिल कोडवानी, हरेश अगनानी, अशोक खटवानी, रमेश राम रखियानी ऐं घणई सिंधी पंहिंजी मौजूदगी सां हिन शानदार पल के अविस्मरणीय ठाहे रहिया आहिनि। हिन शानदार ख़बर के असां वटि वडोदरा सां मोकिलियो आहे असांजे मीडिया एसोसिएट सिंधियत जे शहदाई श्री हरेश अगनानी जी। बिन सिंध अधूरो आहे हिंद, वसे थी जिते सिंधियुनि जी जिंद। बिन सिंध अधूरो आहे हिंद। जी हाँ मुंहिंजा साथियों, हिंदुस्तान सां जुदा थियल वेद भूमि सिंध जी यात्रा करे रहिया आहिनि रायपुर शदानी दरबार तीरथ जा नवम पीठाधीश्वर महाराज संत श्री डॉक्टर युधिष्ठिर लाल जी पंहिंजे 136 साथियुनि सां गॾु, जिते हज़ारनि जी तादाद में तव्हां त ॾिसी रहिया आहियो कि सिंध पाकिस्तान में हज़ारनि जी तादाद में श्रद्धालु साईं जिन जो ज़ोरदार स्वागत करे रहिया आहिनि। जय सदाराम, जय सदाराम, धूणी वाले महादेव की जय जे नारनि सां, जय जयकारनि सां अहिड़ो माहौल थियो आहे कि लॻे थो मां सिंधड़ी पाण अची आशीर्वाद ॾेई रही आहे। शदानी दरबार जे संस्थापक संत सदाराम साहिब जिन जे 313 जन्मोत्सव में भाग वठण लाइ ईंदड़ भक्त बेताब आहिनि कि खानपुर, मीरपुर, माथेलो, घोटकी, ठहरकी जहिड़ा सिंध पाकिस्तान जा शहर ॾिसी सघनि, पंहिंजे वॾरनि जी जन्म भूमि ॾिसी सघनि। छो न ॾिसनि, छोकी ही जन्म भूमि अॼु साईं युधिष्ठिर लाल जिन जे स्वागत में ॾियारी वांगुरु सजी पई आहे। हिन ख़बर के सिंध पाकिस्तान सां असां वटि मोकिलियो आहे शदानी दरबार जे साईं उदय लाल शदानी जी। तिन जो घणो घणो शुक्रिया। हिंदुस्तान जे युवा वर्ग के देशभक्ति जी भावना सेखारे थी भारतीय सिंधु सभा यूथ विंग ॾेखारे पई आज़ादी अमृत महोत्सव जी झांकी। जी साथियों, भारतीय सिंधु सभा यूथ विंग पंहिंजे मेंबरान जंहिंमें मुख्य आहिनि भारतीय सिंधु सभा राष्ट्रीय महिला अध्यक्ष मायाबेन कोडवानी जी, दिलीप थारियानी, भगवान दास जेठानी, दिलीप अंग्रेजा, पुरुषोत्तम हेमनानी, रवि पदनानी, मुकेश लखवानी, प्रेम भाई लालवानी, कमलेश मैदासानी, प्रेम लता निहालानी, कमल इसरानी, संजय नाथानी सां गॾु मिली करे सिक्ट इंडिया जी थीम ते आदिपुर कच्छ जे गांधीधाम में आयोजित कयो वियो आहे ही देशभक्ति सां परिपूर्ण प्रोग्राम।
जी साथियों, भारत सरकार पारा सामाजिक जिम्मेदारी ऐं जवाबदारी के परिपूर्ण करण जे इरादे सां ही इन प्रोग्राम के सफल बनायो वियो आहे। तव्हां त ॾिसी रहिया आहियो दोस्तों कि गुजरात जे कच्छ इलाके में पहिरीं दफ़ा आयोजित थियल नाइट मैराथन जी झलकियूं हिन आलीशान इवेंट में मैराथन जे अलावा फिटनेस जे लाइ जुम्बा डांस भी थियो आहे साथियों। ऐं भगवा ध्वज जे शान में जोश ऐं खरोश सां गॾु गुजरात सरकार जा घणई पदाधिकारी, ब्रांड एम्बेसडर्स ऐं हिंदुस्तान जे हर शहर सां प्रोमिनेंट सिंधी पर्सनैलिटी अची करे हिन प्रोग्राम के सफल बणायो आहे। ऐं इन ख़बर के असां वटि मोकिलियो आहे असांजे मीडिया एसोसिएट सिंधियत जे शहदाई मुकेश लखवानी जी। तिन जो घणो घणो शुक्रिया।